अॼु यूनिवर्सिटी में इंसान हक़नि जे सिलसिले में प्रोग्राम कोठायो उन सिलसिले में शागर्दियाणी वक़ालत शिरकत कई आहे। अचो त असां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि लाइ मौजनि लाइ उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। जी जी जो कानून में इंसान हक़नि जे सिलसिले में कहिड़ा सिस्टम आहिनि ऐं कानून जे सिलसिले में इंसान कहिड़ा हक़ मिली सघंदा आहिनि। 1973 जेको आहे उहो पाण खे 8 खां वठी 28 ताईं उन खां अलावा असांजी यूनियन छा जेको आहे जीअं ते अंदरि ॿुधायो वियो आहे कि फ्री पाण जा लिंक्स आहिनि राइट्स आहिनि हर माण्हू चाहे मुस्लमान हुजे नॉन मुस्लिम हुजे उहे पंहिंजा राइट्स वठी सघे त मां नथी सम्झां